प्रोग्राम में हिकु भेरो ॿीहर भलिका सुहेल साहब मोहसिन साहब जेका ॻाल्हि थी ऐं तव्हां बि जेका ॻाल्हि कई पे त इहो त थियणो ई हुयो छाकाणि त जॾहिं असां जीअं चयो वञे पियो बल्कि इहो मुंहिंजे ख़्याल में वज़ीर आज़म बि चयो आहे जेके फ़क़ीर आहिनि उन्हनि वटि त का चॉइस ई कोन्हे त पाण वटि कहिड़ी चॉइस आहे पाण वटि चॉइस त इहा ई आहे त जिन खां वठूं था कर्ज़ु उन्हनि जे शर्तनि ते ऐं उन्हनि जी मर्ज़ी सां हलणो पवंदो हाणे इमरान ख़ान उनखे चए थो भई अमेरिका जा ग़ुलाम आहिनि अमेरिका जा जेके इदारा आहिनि उन्हनि जा बि ग़ुलाम आहिनि पाण पंहिंजे दौर में या इन खां अॻियां दौरनि में कॾहिं ग़ुलाम न हुआ इहो हुया सो हाणे हिकिड़ो इहो पहलू त इहो आहे त हीअ इन सूरत हाल में असां आहियूं उनखे कीअं एड्रेस कजे कीअं इन मां निकिरिजे उन लाइ हुकूमत खे कहिड़ा क़दम खणणु खपनि जीअं मोहसिन चयो पियो भई हीअ जेके शाहाना ख़र्च आहिनि असांजा हुकूमतुनि जा नॉन डेवलपमेंट एक्सपेंडिचर्स आहिनि ऐं इहे काफ़िलनि जा काफ़िला ऐं अलाए छा छा ऐं पेट्रोल उन्हनि सिंध हुकूमत त इहो कयो आहे त 40% पेट्रोल घटायो अथऊं पर हाणे इहो आहे त इहो काफ़ी त नाहे इन में पहिरीं ॻाल्हि त इहा आहे त ॻाल्हि सम्झण जी आहे असां इकानमी खे जीअं बीहारियो आहे बांग्लादेश ऐं इंडिया इन्हनि IMF खां कॾहिं कर्ज़ु कोन वरितो मतिलबु असां ॾिसूं न दुनिया में छा थो थिए जी जी अच्छा ॿिए नंबर ते जेका ॻाल्हि आहे उहा आहे त भई ख़र्चु जेको माण्हुनि खे माण्हू माने जेको लोअर क्लास ऐं थोरो लोअर मिडिल क्लास टाइप जो माण्हू अचे उन खे सब्सिडी जूं जेके मिलनि थियूं उहे टोटल जेको फिगर आहे उहो 2600 अरब जो पैसनि जे बराबरि मिलनि थियूं ॾाढी मज़ेदार ॻाल्हि आहे त जेको अपर मिडिल क्लास उन खां मथे जेको इलीट क्लास आहे वॾो तबिको आहे शाहूकार तबिको आहे उन खे जेके मिलंदड़ सब्सिडीज़ आहिनि उन्हनि जो फिगर जेको आहे सो 26,000 बिलियन आहे 26,000 बिलियन बिलियन अच्छा हाणे इहे फिगर तव्हां बिल्कुलु चेक करे सघो था हू 26 अरब आहिनि हू 2600 आहिनि हू 26,000 आहे अच्छा हा हाणे जेकॾहिं ॻाल्हि आहे त उहो उते जेको तव्हां ख़र्चु कयो पिया गाॾियूं इम्पोर्ट कॉस्मेटिक्स अलाए छा छा हा सॼियूं लग्ज़रियस जेका लग्ज़रियस जेके भई उहे सॼियूं तव्हां कयो था त पोइ ईअं थींदो न हाणे असां वटि पाण वटि इहो थींदो आहे त भई गाॾियूं उन्हनि वठण ते बैन आहे वरी कुझु थी थो वञे कैबिनेट मंज़ूरी ॾिनी त हेतिरियूं गाॾियूं नयूं अची नतीजे में जॾहिं बि को मिनिस्टर चेंज थिए थो जॾहिं बि को सिक्योरिटी चेंज थिए थो त हिकिड़ी नई गाॾी हुन में ऐड थिए थी हाणे उहा पुराणी गाॾी केॾांहुं वई उहो हेठि लहंदी वई अच्छा ईअं जेको तव्हां जेका ॻाल्हि कई वरी थोरो ॻाल्हि डिबेट थी वेंदी त भई पेट्रोल जो जेको इन्हनि ॿुधायो आहे त सिंध गवर्नमेंट चयो 40% असीं घटाई वज़ीरनि जो ऑफिसर्स जो वज़ीरनि जो ऑफिसर जो आउं त चवां त इहो इम्प्लीमेंट करणु मुमकिन ई कोन्हे उनजो सिर्फ़ु हिकिड़ो तरीक़ो थी सघे थो त हीउ जेको सरकारी हेड थींदो आहे POL त उन जे हेड में बजट जे ज़रिए या उन खां अॻु में बि को थी सघे थो त उहो त मिनी बजट थी वेंदी उहो न कंदा ई उन जे ज़रिए मतिलबु इहो कंद भाउ हिन ते ई रखियल ई 100 रुपया आहिनि सही आहे त पोइ घटि थी सघे थो जेकॾहिं उहो घटि थियल आहे त पोइ रुॻो तव्हांजे हिन ऐलान सां तव्हां ॿुधायो त पाण वटि केतिरा सेक्रेटरी आहिनि या केतिरा 20 ग्रेड जा ऐं ऑनवर्ड जेके 22 तय जा आहिनि उन्हनि वटि इस्तेमाल में उनजे घर वारनि जे इस्तेमाल वाक़ई हिकिड़ी गाॾी आहे छा मतिलबु पहिरियां मुंहिंजो ख़्यालु इहो सर्वे करे वठे गवर्नमेंट बल्कि उन वटि फिगर्स आहिनि सर हू इन ते नथा करणु चाहिनि इन करे आउं पियो चवां इन ऐलान ते थींदो ई कोन अच्छा हीअ जेका ॻाल्हि अचे थी त हाणे कहिड़ा कमु वठनि आउं सम्झां थो त हिकिड़ो त माण्हुनि खे हीअ शइ ठीक सां एजुकेट करे हुकूमत त भई ॾाढी असां हिन सिचुएशन में आहियूं निकिरण जे लाइ हिकिड़ो तमामु मज़बूत क़िस्म जो उन्हनि बुनियादनि ते इहो थिए भई जेकॾहिं हिते तव्हां वटि ट्रांसपोर्ट जो पब्लिक ट्रांसपोर्ट जो ठीकु निज़ाम हुजे तव्हां वटि अधु अधु गाॾियूं घटिजी वेंदियूं बिल्कुलु बिल्कुलु ठीकु आहे ऐं अधु अधु हादसा बि घटिजी वेंदा अधु अधु जेके हीअ जेके वाक़िया थियनि त इहे बि घटिजी वेंदा अच्छा लाइक वाइज़ जेके बि मतिलबु त इहो जंहिंखे असीं चवनि था न अयाशी वारियूं शयूं लग्ज़रियस उन्हनि ते उहे तव्हां उन्हनि ते इम्पोर्ट ई तव्हां बैन करे छॾियो न स्मगलिंग थींदी उन स्मगलिंग खे रोकण जे लाइ त रस्ता बंदि कयो तव्हांजी पंहिंजी इकानमी में जॾहिं उहे शयूं ठहंदियूं त पोइ तव्हांजी इकानमी में ग्रो कंदी तव्हांखे ॿाहिरां कोन घुराइणी पवंदी त इहो इम्पॉर्टेंट आहे माने सरकार वाक़ई ख़र्चु घटाए
जेके बि ख़र्च आहिनि पंहिंजा जंहिंखे चवनि न गैर तरक़ियाती उहे फेडरल गवर्नमेंट सिंध गवर्नमेंट केरु बि हुजे इहे शोबाज़ी वारा इहे घटि आहे प्लस जेको इहो आहे त इम्पोर्ट वारियूं शयूं घटि आहे ऐं हिते पंहिंजी इकानमी जेके शयूं डेवलप उहे ठाहे त उन सां रोज़गार वधंदो ऐं ख़ुदि जेको आहे तव्हां डिपेंडेंट न थी सघंदो ॿाहिरिनि शयुनि जी इंडिया इहो कयो आहे ऐं ॾाढी मज़ेदार ॻाल्हि ॿुधायां त जॾहिं सेकेंड वर्ल्ड वॉर थी उनखां पोइ इहो मूं को 90s में किथे पढ़ियो त जापान पहिरियों दफ़ो अलो कयो त भई हाणे जेके तव्हां जेके हीअ थींदा आहिनि जंहिंखे हीअ छा चवंदा आहिनि हार्ड आइटम ऑफिसनि जा टेबलूं कुर्सियूं वग़ैरह इहे त हाणे तव्हां चेंज करे सघो था माने जहिड़ो कर 50 सालनि ताईं उन्हनि जेको आहे उहे शयूं चेंज करण ते बैन विझी छॾियो अहिड़ा कई मिसाल तो अहिड़ा मतिलबु ड्रास्टिक क़िस्म जा जेके आहिनि फ़ैसिला करे सघजनि था ऐं उन्हनि ते इम्प्लीमेंट करे सघिजे थो पर उन्हनि में उन्हनि जी नियत हुजे इहा ॻाल्हि आहे ऐं उहो पंहिंजे मथां पहिरियां पाण ते लागू कनि पोइ ॿियनि ते कनि इहो कनि अॼु चङी ख़बर इहा हुई सर त ट्रांसपोर्ट खातो जेको सिंध जो आहे उन्हनि सिंध पीपुल्स इंट्रा डिस्ट्रिक्ट बस सर्विस जो टेस्ट ड्राइव कयो आहे अॼु शर्जील इनाम मेमन साहब जो मिनिस्टर आहे इहे सरकारी शोबे में जेकॾहिं ट्रांसपोर्ट जो जीअं तव्हां चयो हुजे ऐं जीअं ही मेट्रो बसिस हलनि थियूं या ग्रीन लाइन या इहे जेके आहिनि त उन सां तमामु वॾो फ़र्क़ु पइजी सघे थो तव्हांजे ट्रैफ़िक जे हुन निज़ाम ते बि ऐं माण्हुनि जे हुन ते बि जेकॾहिं असांखे इहा सहूलियत हुजे त असां छो महांगनि गाॾियुनि ते माण्हू सफ़रु कंदो ॿाहिरि बि ईअं ई थींदो आहे माण्हू त रुॻो हफ़्ते में घुमण जे लाइ पंहिंजूं गाॾियूं इस्तेमालु कंदा आहिनि बाक़ी त ट्रेन ऐं बसियुनि जो इहो हूंदो आहे प्रोग्राम जो समय वक़्तु पुॼाणी ते पहुचे थो हिकिड़ो इंतिहाई अहम इशू हुयो जंहिं ते गुफ़्तगू कजे आहे मुंहिंजी ख़्वाहिश हुई बहरहाल इहो हुयो त शाहिद खाकान अबाई साहिबु जेको अॻूणो वज़ीर आज़म आहे उन चयो आहे त डायलॉग थियणु खपे पॉलिटिकल डायलॉग त हिन क्राइसिस मां मुआशी क्राइसिस आहे या जेको पॉलिटिकल आहे उन मां निकिरी सघिजे थो इन ते पंहिंजी गुफ़्तगू न थी सघंदी हिन करे जो रहिजी वियो टाइम जेको आहे थोरो हुयो सो नाज़रीन इहा बि इन ते एंडिंग पाण कयूं था त शाहिद खाकान अब्बासी जी जेका तजवीज़ आहे उहा आहे ॾाढी इम्पॉर्टेंट ऐं ॾाढी सुठी आहे पर जेकॾहिं अपोज़िशन ऐं हुकूमत जा कुझु संजीदा माण्हू इन में पंहिंजो किरदारु अदा कनि या उहे इदारा जेके जिन जी ख़बर आहे असांखे त हिन मुल्क जे अंदरि तब्दीली में हर शइ में हिकिड़ो पंहिंजो किरदारु हुजे थो ऐं असां हुनखे सघारे धुरियुनि जे नाले सां यादि कयूं था उन्हनि उहे बि जेकॾहिं इन मामले में इन्वॉल्व थियनि त का ख़राबु ॻाल्हि कोन्हे छाकाणि त असांखे ख़बर आहे इहो हिकिड़ो ग्राउंड रियलिटी आहे असांजे मुल्क जी त उन्हनि इदारनि जे इंगेज थियण खां सवाइ शयूं जेके आहिनि सो अमल दरामद हेठि नथियूं अची सघनि हिन ते पंहिंजे मेज़बान रज़ाक सरोही खे ॾींदा इजाज़त अलाए ने ख़बर।